हे तव्हांजे साम्हूं जेको मूं वर्ड लिखियो आहे इहो आहे प्रैक्टिस। ठीकु आहे, हाणे तव्हां इन लफ़्ज़ खे ॿुधो बि हूंदो, इन लफ़्ज़ जा खोड़ सारा कोल बि तव्हांजे साम्हूं हूंदा, हा न। प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। जॾहिं काई बि शइ इंसान कंहिं शइ जी हीअं प्रैक्टिस कंदो आहे त उहो उन में माहिर थी वेंदो आहे, हा न। अगरि मां हिन जी सिंधी लिखां त असां सिंधीअ में हिनखे चवंदा आहियूं मश्क, हा न। हाणे जॾहिं बि मां लफ़्ज़ इस्तेमालु कयां न प्रैक्टिस, प्रैक्टिस जो मतिलबु छा हूंदो आहे? मश्क। हाणे अगरि मश्क खे अञा तव्हां अगरि सिंपली मां करे तव्हांखे ॿुधायां त कंहिं बि शइ जो दोहराउ, माना हुनखे बार बार करणु। यानी तव्हां ॾिठो हूंदो त कॾहिं को क्रिकेट जे दौरान जेको आहे हुनखे काई शॉट खेॾण जे लाइ छा कंदो आहे? उहो प्रैक्टिस कंदो आहे, हा न। ऐं जेको मुसलसल प्रैक्टिस कंदो आहे उहो हुन में छा थी वेंदो आहे? माहिर थी वेंदो आहे। यानी जेका असांजी हीअ प्रैक्टिस आहे इहा असांखे के छा ॾींदी आहे? महारत ॾींदी आहे। यानी उहा असांखे छा कंदी आहे? माहिर कंदी आहे। ठीकु आहे, हाणे हिकिड़ी चीनी कहावत आहे, चीनी कहावत छा खे चइबो आहे? पुट का चवणी, जो हुनखे चवंदा आहिनि गई त पाव न त मणनि खे मोट, माना अहिड़े क़िस्म जूं जेके चवणियूं हूंदियूं आहिनि, इहे हा प्रोवर्ब्स जेके असां इंग्लिश में चवंदा आहियूं। हिकिड़ी चीनी कहावत आहे, कुंफू तव्हां ॿुधो हूंदो, उन्हनि जो कराटे जो हिकिड़ो माना उहो प्रैक्टिस कंदा आहिनि, या उन्हनि जी हिकिड़ी ट्रेडिशन में रिवायत हुनजे में शामिल आहे। जीअं असांजी सिंधियुनि में मल आहे, हा न। असां मल हूंदी आहे न, ऐं उन मल में हिकिड़ो दाव हूंदो आहे, माना दाव सिंधीअ में न जेको वधीक दाव आहे, सही आहे। हाणे हिकिड़ी चीनी कहावत थो ॿुधायां, चीनी चवणी थो तव्हांखे ॿुधायां, उहा इहा आहे त मूंखे तुंहिंजे 1,00,000 दाव खां, 1,00,000 दाव खां भउ न आहे जेका तो हिकिड़ो दफ़ो कई आहे। मूंखे भउ उन खां आहे जेका हिकिड़ो दाव, हिकिड़ी महारत 1,00,000 दफ़ो कई आहे। यानी तो 1,00,000 दाव खेॾंदे न मूंसां, मूंखे उन खां भउ न आहे। यानी कुंफू जे अंदरि तव्हां 1,00,000 दाव हणे, हा न, चए थो मूंखे उन खां भउ न आहे जेको तो हिकु हिकु दफ़ो कयो आहे। पर मूंखे भउ छा खां आहे? उन हिकु दाव खां आहे जेको तो 1,00,000 दफ़ो कयो आहे। आई ॻाल्हि सम्झ में? त जेका प्रैक्टिस हूंदी आहे न उहा इंसान खे माहिर करे छॾींदी आहे। हाणे उहा महारत छा कंदी आहे? इंसान जी उहा आदत बणिजी वेंदी आहे। यानी काई बि शइ डेली बेसिस ते, जीअं अक्सर मूंखे ॻाल्हाइण जे दौरान आदत आहे, मां बॉडी जो एतिरो इस्तेमालु कंदो आहियां, बॉडी जे चिरपुर जो मां कॾहिं कॾहिं व्हाट्सअप ते वॉइस कंदो आहियां त उन में बि मां हथ खणंदो आहियां। हालांकि उहो नथो ॿुधे फोन ते, त असांजा कोई न ॾिसंदो आहे। हाणे इन खे चइबो आहे तव्हां कंहिं शइ ते एतिरी प्रैक्टिस कई आहे जो तव्हां हुनजा छा थी विया आहियो? माहिर थी विया आहियो। हाणे उहा महारत, उहा प्रैक्टिस तव्हांजी हाणे छा बणिजी वई आहे? आदत बणिजी वई आहे। हाणे तव्हांखे छा थो लॻे त मां जॾहिं ॻाल्हायां थो त छा मां हथनि जी मूवमेंट खे चेक थो कयां? न, पर उहे मुंहिंजे प्रैक्टिस में शामिल थी विया आहिनि ऐं उहे मुंहिंजे हाणे आदत जो हिसो आहिनि। ऐं चवनि था त जेका आदत आहे न, आदत तव्हांखे ठाहींदी आहे। माना जेका तव्हांजी आदत आहे न उहो तव्हां आहियो। जंहिं शइ जी प्रैक्टिस कयो था तव्हां हुनजा माहिर था थी वञो, जंहिं शइ जा माहिर आहियो उहा तव्हांजी आदत थी वञे, ऐं जेका तव्हांजी आदत आहे न इट्स यू, उहे तव्हां आहियो। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त तव्हां छाजा माहिर आहियो, या ईअं खणी मां चवां त तव्हां छाजी प्रैक्टिस कंदा आहियो। क्वेश्चन इज दैट। जेकॾहिं तव्हां नफ़रतुनि जी प्रैक्टिस कई आहे त उहा नफ़रत तव्हांजी आदत बणिजी वई। चवनि था प्रैक्टिस तव्हां एतिरी कंदा आहियो जो उहा शइ तव्हांजे जिस्म जो हिसो बणिजी वेंदी आहे। छा थो चवां? माना ईअं सम्झो त उहा तव्हां में एॾी जज़ब थी वेंदी आहे। जे मां हिकिड़ो मिसाल पियो ॾियां, गुज़िरियल कंहिं क्लास में कोई रेशमी जोड़ो हुजे ऐं हुनखे बाहि लॻे, तव्हां छा था सम्झो? उहो सड़ी करे असांजी स्किन सां छा थी वेंदो? जज़ब थी वेंदो। त डॉक्टर चवंदो त हाणे अगरि मां इन खे लाहियां थो त मूंखे उहा तुंहिंजी खल बि लाहिणी पवंदी। हाणे इहा माना असां उहा जेका शइ थी असां सां आदत, जेका शइ उहा असांजे जिस्म सां ईअं जुड़ी वेंदी आहे। ऐं जेका शइ असांजी जिस्म सां एतिरी असांजे वजूद सां जुड़ी वञे न, उहे असुल में असां हूंदा आहियूं। कंहिं हिकु दफ़ो चोरी कई, ॿियों दफ़ो चोरी कई, टियों दफ़ो चोरी कई, उहो एतिरो माहिर थी वियो, उन महारत उन हासिल करे वरिती ऐं उहा चोरी हाणे हुनजी आदत बणिजी वई आहे। ऐं हाणे उहो चोर आहे। माना हिन प्रैक्टिस हिनखे तवजा ॾिनी। सो पुट ॻाल्हि हिते ई ख़तमु थिए
त हाणे सवाल आहे त तव्हां छा था प्रैक्टिस कयो ज़िंदगीअ। तव्हां प्यार खे प्रैक्टिस कयो था त तव्हां प्यार हूंदव। तव्हां नफ़रतुनि खे प्रैक्टिस कंदा अचो था, डेली बेसिस ते नफ़रत कयो था, कंदा था अचो त तव्हां केरु थी वेंदो, तव्हां हिकु नफ़रत वारा इंसान बणिजी वेंदो। तव्हां अहिड़ा इंसान था बणिजी वञो जेके सिर्फ़ इल्ज़ाम तराशी कंदा आहिनि। माना मिसाल कीअं, तो हे छो न करे सघियो, उहे छा उहे टारण में, नटाइण में, इल्ज़ाम हणण में माहिर थी वेंदा अथव। उन खां पुछो नी त तूं हे छो न करे सघियो, उन वटि अहिड़ी लिस्ट हूंदी यार, हे त माहिर आहे। माना ॻाल्हि ठाहिण जो, ॻाल्हि खे ॿिए ते हणण जो। पोइ तव्हां उहे हूंदो, सॼी उमिरि नटाईंदा वधंदो, तव्हांजी आदतुनि में शामिल थी वेंदी शइ। ऐं तव्हां जेको कुझु बि कयो था, हाणे तव्हां पाण खां सवाल कयो त डेली बेसिस ते ॾींहं जो मां कंहिंसां साड़ त नथो कयां। अगरि मां साड़ कंदो थो अचां, इट मीन्स मां हुनजी प्रैक्टिस थो कयां। ऐं प्रैक्टिस चीनी कहावत ॿुधाईमांव, दुनिया जा जेके बि तव्हांजा माना ॿोलियूं आहिनि, सकाफ़तूं आहिनि, उन में प्रैक्टिस जो जेको अगरि तत्व ॿुधायांव न, उहो इहो आहे त प्रैक्टिस तव्हांखे माहिर कंदी। अंग्रेजीअ में प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, न प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। ऐं चीनी कहावत बि तव्हांजे साम्हूं कई त मूंखे हुन 1,00,000 दाग परेशानी न आहे, छो त तूं न त हिकु हिकु दफ़ो प्रैक्टिस कई आहे, पर मूंखे हुन हिकु दाव खां भउ थींदो जेको तूं 1,00,000 दफ़ो प्रैक्टिस कई आहे। मूंखे उहो उन मां भउ थींदो, छो त तूं उन में माहिर हूं। ऐं जॾहिं बि कोई इंसान तव्हां सां नफ़रत करे थो, तव्हांखे तकलीफ़ ॾिए थो न, तव्हांखे अज़ियत ॾिए थो, तव्हांखे काई बि जेको आहे ॾुख पहुचाए थो, त मां हुनजो सुहिणो हिकिड़ो मिसाल हमेशह खणंदो आहियां, उहो इहो त उन इंसान जे थांव में उहो कुझु हूंदो, ऐं उहो थांव में उन प्रैक्टिस करे करे उहो उन में माहिर थी वियो आहे। त उहो इन ॻाल्हि खां ख़ौफ़ न थींदा कयो, इन ॻाल्हि ते बसि हुनखे दुआ ॾींदा कयो त हुनजे थांव में इहो आहे। जॾहिं तव्हांजो ज़िक्र खुले त तव्हांजो, चवंदा आहिनि न त मिसाल हिकिड़ो, त अगरि कोई लिखे न यू त इज़ इक्वल टू लव लिखे, माना तव्हां बसि प्यार हुजो, तव्हां प्यार खे प्रैक्टिस कयो। त हाणे इन ॻाल्हि, इन फार्मूले खे तव्हां कहिड़ी बि शइ ते अप्लाई कंदव न, तव्हां जंहिं शइ जी, अंग्रेज़ीअ जी, मैथ्स जी, साइंस जी, लैंग्वेज, कहिड़ी बि शइ जी प्रैक्टिस कंदव त हुन में छा थी वेंदो, माहिर। पर प्रैक्टिस जो हिकिड़ो असूल अथव, उनजी तिर्ज़ साॻी हुजे, हा न। माना मिसाल हिकिड़ो, विराट कोहली जी अगरि तव्हां काई शॉट काई मशहूरु पुछंदव, उनजी हिकु उन में अहिड़ी प्रैक्टिस थियल हूंदी जो उन, पर प्रैक्टिस माना साॻी शइ जी। ईअं न आहे त कॾहिं तव्हां प्रैक्टिस था कयो अंग्रेज़ी ॻाल्हाइण जी, त कॾहिं तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हायो, कॾहिं नथा ॻाल्हायो, कॾहिं पर ईअं ई असां, जीअं मां तव्हांखे नफ़रत जी मिसाल, उहा एॾी त रेगुलर कंदा आहियूं, असां रेगुलर कंदा आहियूं जो असां हुनजा माहिर थी चुका आहियूं। सो इनशा कॾहिं ॿिए के सेशन जे अंदरि असां इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त सर हाणे इलाही अहिड़ियूं महारतूं आहिनि जिन खे असां हासिल करणु न पिया चाहियूं। नफ़रत आहे, छो त असां ॾिसो न कॾहिं कॾहिं शयुनि खे जेको प्रैक्टिस कंदा आहियूं, ज़रूरु न आहे त हमेशह ॼाणी वाणी सम्झी करे हुनखे कयूं। कॾहिं कॾहिं कुझु शयूं गैर लाशोरी तौर ते, माना बग़ैर कंहिं अंदाज़े जे बि असांजे ज़हन में अची वेंदियूं आहिनि। मिसाल हिकिड़ो, तव्हां मुसलसल बैक बाइटिंग कयो था, कंहिंजी गिला कयो था, अॼु बि कई, ॿिए ॾींहुं बि कई, हाणे तव्हां मुसलसल कयो था, हाणे तव्हां त न चईंदा हूंदो त मां हिकिड़ो गिलाखोर इंसान थियां, पर तव्हां छा पिया कयो, बेसम्झ तौर, माना पंहिंजे लेखे उहा प्रैक्टिस एतिरी कई जो हाणे तव्हां कंहिं कचहरीअ में वियो था, जेसि ताईं कंहिंजी माना थोरी बैक बाइटिंग नथी थिए, तेसि ताईं उहो टेस्ट नथो अचे हुन कचहरीअ जो। हाणे तव्हां सम्झी वञो, माना ईअं सम्झो त जेके जेके शयूं तव्हां प्रैक्टिस कयो था, उन ते वॾी नज़र रखो त मां कहिड़ी शइ खे प्रैक्टिस करे रहियो आहियां, ऐं मां शऊरी या लाशऊरी तौर ते कहिड़ी शइ जो माहिर थो थियां। ऐं जंहिं शइ जो माहिर थियां थो, यादि रखी छॾियो, उहा तव्हां हूंदा आहियो, तव्हांजो तारुफ़ हूंदो। ऐं मां इहा ॻाल्हि ॿुधाए छॾियांव त जेके जंहिं शइ जा तव्हां इंसान आहियो न, उहो तव्हां चओ या न चओ, अगरि मुंहिंजे वजूद में साड़, नफ़रत, गुस्सो आहे न, मां चवां न चवां, मुंहिंजो गिलास शख़्सियत जंहिं महिल शुल कंदो न, त ॿार उहा नफ़रत ई हारबी। भले मां तव्हांखे न ॿुधायां त मां हिकु नफ़रत करण वारो इंसान आहियां, मां माना साड़ करण वारो इंसान आहियां, गिला करण वारो इंसान, न ॿुधायां, तव्हांखे मूं मां उहा हवस अची वेंदी, चवंदो सर तव्हां वारे थांव में प्यारु कोन्हे। इहा असां सर माज़रत सां ॻाल्हि कंदासीं। सो आई ॻाल्हि सम्झ में बाबा, त मुंहिंजे ख़्याल में त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची चुकी हूंदी त प्रैक्टिस कीअं इंसान खे
माना उन शइ जो कमाल ते पहुचाईंदी आहे, माहिर कंदी आहे। हाणे इहो जेको हर नेगेटिव शइ में लॻाईंदो हुनजा माहिर थींदो, काई पॉज़िटिव शइ अपनायो था। मिसाल हिकिड़ो मां अक्सर सभिनी खे चवंदो आहियां, तव्हां हिकिड़ो पंहिंजो नंढो वैल्यू ठाहियो, तव्हां हिन ॻाल्हि जा गवाह हूंदो, क्लास 7 खां मूं वटि पढ़ायो, त मां तव्हांखे छा चयो आहे, पर पुटु कंहिं बि इंसान जे बारे में जेको आहे उन मूंखे रिमार्क नेगेटिव न आहे करिणी। मूंखे कॾहिं बि माना हुनजे गैर मौजूदगीअ में उन खे इंसल्ट न आहे करिणो या उन ते कुझु ॻाल्हाइणो न आहे। हाणे इहा हिकिड़ी भली प्रैक्टिस आहे, तव्हां माहिर थी वेंदो, पोइ अलाए केतिरा इंसान तव्हांखे ट्रिगर बि कंदा त तूं ॻाल्हाए गिला कर न। अक्सर ईअं माना पुछंदा आहिनि माण्हू, गिला कराईंदा आहिनि, पर तव्हांजो छो त तव्हां हुन में माहिर हूंदव गिला न करण में, त तव्हां न कंदव। सो ज़िंदगीअ जे कहिड़े बि हिसे ते तव्हां अगरि हिनखे थोरो अप्लाई कंदो न, त तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। हाणे तव्हां खां वीडियो मां रिकॉर्ड कई आहे, तव्हां खां बि इहो सवाल आहे त तव्हां कहिड़ी शइ जी प्रैक्टिस कयो था, ऐं तव्हां खां बि सवाल आहे, पाण खां पुछो त तव्हां छा जी प्रैक्टिस कयो था। थैंक यू सो मच।